नाज़रीन, कंदकोट में अहम ख़बर है जो आवां ताईं पहुचायूं पिया। कंदकोट में हथियारबंदनि जी फायरिंग में ज़ख़्मी थियल भूरो बंगवार ज़ख़्मनि जा सूर नसंदे फौत थी वियो आहे। पोस्टमार्टम बाद फौत जो लाश वारसनि के हवाले कियो आहे, जॾहिं त वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। फौती जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। नाज़रीन, ख़बर है कंदकोट में जो आवां ताईं पहुचायूं पिया। कंदकोट में हथियारबंदनि जी फायरिंग में ज़ख़्मी थियल भूरो बंगवार ज़ख़्मनि जा सूर नसंदे फौत थी वियो आहे। पोस्टमार्टम बाद फौती जो लाश वारसनि के हवाले कियो वियो आहे, जॾहिं त वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। फौती जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो आहे। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो GTN वेब न्यूज़ कंदकोट।